सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी खलक़ल अज़वाज कुल्लहा मिम्मा तुंबितुल अर्द व मिन अनफुसिहिम व मिम्मा ला यअलमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, तव्हां ॿुधी चुका हो त ही महफ़िल एक अल्लाह जे बाने जे शादी जे तकरीब जे सिलसिले में मल्हाई पई वञे। जंहिं महफ़िल खे अल्लाह जे क़ुरान ऐं नबी जी नात सां सींगारियो वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि ख़िलाफ़े दस्तूर, ख़िलाफ़े रवाज नज़र अची रही है। घणा माण्हू घोट खे, इन जे रिश्तेदारनि खे, फ़कीरनि खे बार बार पुछनि था त भई ही कहिड़ी शादी आहे, ही कहिड़ो तरीक़ो आहे। न दुहला, न गहना, न वजाइणा, न औरतुनि जा सेहरा आहिनि। ऐं मदीने वारे साईं फरमायो, बदउल इस्लाम गरीबुन व सयऊदु कमा बदा। इस्लाम जी शुरूआत थी हुई त माण्हुनि खे ॻाल्हि नई नज़र ईंदी, दीन ओपरो नज़र ईंदो हो। ऐं जॾहिं क़यामत क़रीब थींदी त दीन जी ॻाल्हि माण्हुनि खे नई नज़र ईंदी। ॻाल्हि सम्झो? माण्हू बार बार पुछनि था त ही शादी जो तरीक़ो कहिड़ो आहे, छो त माण्हुनि जे ज़हननि में वेठल आहे त शादी उहा आहे जंहिंमें ॻाइण वॼाइण हुजे, रक़्स हुजनि, डांसूं हुजनि, मुजरा हुजनि, जेको दस्तूर बणिजी चुको आहे। पर जस हुजे इन घोट खे, इन काज हलाइण वारनि खे लख रहमतूं हुजनि। अल्लाह इन्हनि खे शाद ऐं आबाद कंदो, रब इन जोड़े खे सलामत रखंदो। अल्लाह जे दर ते दुआ है त रब करीम इन्हनि जे घराणे खे ख़ुशि ऐं आबाद रखंदो। जन सुहिणे सरदार जे सुन्नत ते अमल करे मदीने वारे साईं खे राज़ी कयो आहे। अगर के दुनिया जा माण्हू रुठा हूंदा, कावड़िया हूंदा, बिरादर जे माण्हुनि खे ॻाल्हि नई लॻी हूंदी, पर तव्हांखे मुबारक आहे जो अल्लाह राज़ी आहे, मदीने वारो साईं राज़ी। वरी बि चओ न सुभान अल्लाह। शादी थींदी आहे, बिरादर कावड़ियल हूंदी आहे त उन्हनि खे माण्हू परचाईंदा आहे, परचाईंदा आहिनि। अदा ख़ुशी जो मौक़ो आहे, सभु मिट माइट गॾु हुजनि, रुठलनि खे परचाईंदा आहिनि। अजीब सोच आहे, दुनिया जे माण्हू रुठल हुजनि, उन्हनि खे परचाए पंहिंजे काज में शरीक कंदा आहिनि।
ऐं गैर शरई गुनाह वारो तरीक़ो इख्तियार करे राज़ी थियल रब खे रंजाईंदा आहिनि, मदीने वारे मीर खे रुसाईंदा आहिनि। मूंखे जवाब ॾियो, बिरादर सॼी राज़ी कई पर मदीने वारो साईं नाराज़ कई, इहा शादी आहे, इहा ख़ुशी आहे? जवाब ॾियो। हाँ, अल्लाह नाराज़ हुजे, अल्लाह जो हबीब नाराज़ हुजे, दुनिया वारा राज़ी थी पिया त छा थी पियो? पर जेकॾहिं दुनिया वारा रुसी वञनि, रब राज़ी आहे। दुनिया वारा नाराज़ थी वञनि, अल्लाह राज़ी आहे। हकीकत में शादी इहा आहे, हकीकत में ख़ुशी इहा आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे दोस्तों, जी शादी करण सुन्नत आहे त सुन्नत के सुन्नत मुताबिक अदा करण भी सुन्नत आहे। गाल समझो मुझा दोस्तों, जेकॾहिं अदा सुन्नत करे ऐं तरीक़ो सुन्नत वारो न अपनाए त पोइ इन में अल्लाह भी ख़ुश ना है, अल्लाह जो हबीब भी ख़ुश ना है। मुझा दोस्तों, पहिरीं ॻाल्हि इहा त शादी करण महबूब जी सुन्नत आहे, ऐं ॿी ॻाल्हि इहा त सुन्नत खे शरई तरीक़े मुताबिक अदा करण अल्लाह ऐं उन जे हबीब जे ख़ुशनूदी ऐं रज़ा जो ज़रियो आहे। अज़ीज़ान गिरामी, हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत खे शादी जी तरगीब ॾिनी आहे त शादी कयो। साईं फरमाइनि था, शिरारुकुम उज़ाबकुम, तव्हां में बुछड़े में बुछड़ा माण्हू उहे आहिनि जेके छड़ा आहिनि, जेके शादी थियल न आहिनि, बुरे में बुरा माण्हू उहे आहिनि। मज़मून मुखालिफ छा थियो त भला माण्हू उहे आहिनि जेके सुन्नत मुताबिक शादी कंदा आहिनि। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अद्दुनिया मता, अद्दुनिया मता व खैरु मताइ दुनिया अल मरअतु सालिह। मुझे सुहिणे लजपाल नबी फरमायो त ही दुनिया थोड़ो सामान आहे, ही सारी दुनिया थोड़ो सामान आहे। जीअं को माण्हू परदेस में निकिरंदो आहे, बैग या थेलो खणी निकिरंदो आहे, हाणे सफ़र में उनजी सारी मिल्कियत, सारी पूंजी इहा बैग आहे। इन पूंजी खे, इन सफ़र में गॾु खयल शइ खे मता सरबो आहे। अदा मुंहिंजो मता ही आहे। सिंधी में चवंदा आहियूं, अदा माल मता, मुंहिंजो माल मता। माल त हर को समझे थो, पर मता कहिड़ी शइ आहे? साईं फरमाइनि था त हीअ सारी दुनिया जेका आहे सा सभु थोरो मता आहे। जीअं सफ़र में को माण्हू बैग या थेलो या छॿो पाण सां गॾु खणी वेंदो आहे, ही सारी दुनिया थोरो सामान आहे। पर महबूब फरमाइनि था त दुनिया जो भले में भलो सामान ॿुधायांव कहिड़ो आहे। सामान मता छो खणबो आहे? पंहिंजे सुख जे लाइ, पंहिंजे ज़रूरत जे लाइ, पंहिंजे सहूलत जे लाइ सामान खणबो आहे। कपिड़ो खणंदो, पेट जे सूर जी, मथे जे सूर जी गोरी खणंदो, अदा सफ़र में वञा थो, इहो मता मूंसां गॾु हुजे, ज़रूरत जो शइ। साईं फरमाइनि था त तव्हां दुनिया जो मता जेको गॾु कयो था, उन में भले में भलो मता अथव फर्मा बरदार घर वारा। छा? भले में भलो मता फर्मा बरदार घर वारी। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह,
रसूल अल्लाह। दोस्तों, मुझे सोने हबीब फरमायो त दुनिया जे अंदर अल्लाह जो 4 नेमतूं वड्यूं नेमतूं हैं। जेकॾहिं तव्हांखे 4 शयूं मिली वञनि त ईअं सम्झो त रब जूं नेमतूं तव्हां ते मुकम्मल थी वियूं। 4 शयूं मिली वञनि ईअं सम्झो त अल्लाह ताला दुनिया जूं नेमतूं तव्हांखे मुकम्मल करे ॾिनी। कहिड़ियूं 4 शयूं? साईं फरमाइनि था, कुशादो घर हुजे, पाड़ो हुजे, कुशादो घर हुजे, भलो पाड़ो हुजे, अण विरचाईंदड़ स्वारी हुजे, सुठी भली स्वारी हुजे ऐं फर्मा बरदार घर वारी हुजे। ये 4 शयूं मिली वञनि त रब जूं नेमतूं मुकम्मिल थी वियूं। हाँ ही रख बिस्मिल्लाह। नंढड़नि ॿारनि को हिबो ऐं ख़ैरात न वठबी आहे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां मिली चओ सल्लल्लाहु अलैका या। 4 शयूं माण्हू जे भाग जी निशानी आहिनि। फर्मा बरदार घर वारी, कुशादो घर। कल लाड़काणे में वियासीं, हिकिड़े घर में रहायूं। एॾो सोढ़ो घर हुजे, एतिरो तंग घर हुजे, अन्न जूं बोरियूं उते रखियूं हुजनि, घर जो सामान बि हुजे, खटूं बि हुजनि, त हीअं हलण जी घिटी न पई मिले। मूंखे महबूब जी हदीस यादि अची वई, मुंहिंजे सोणे सच फरमायो। हाँ अकरे वारा जिरेब में लोढ़ो ॾेयूं घर ठाहियूं वेठो, कुशादो घर, हवाऊं थधियूं वेठो खाई। कराची हैदराबाद में वञी फ्लैटुनि में ॾिस वेचारा रहिया पिया आहिनि, बिजली बंदि थी वञे त ॼणो अज़ाब में पिया, बचड़ा पिया रोअनि, रड़ियूं दाऊं कनि। सोढ़ो घर निभाग जी निशानी आहे। बेफरमान घर वारी निभाग जी निशानी आहे। बुरो पाड़ो निभाग जी निशानी आहे। स्वारी न हुजे, पर जे स्वारी हुजे त सुठी न हुजे। घोड़ो अथसि त कुॾ ॾींदो वतेसि, गाॾी अथसि, कार अथसि, मोटरसाइकिल अथसि, झंग में अचे ख़राब थी पवे। बीठो आहे काढ़े में, गर्मी में स्कूटर पंचर थी वियो। अज़ाब आहे न उन महिल। हाणे जेका स्वारी पाण खे खणण वारी हुई, हाणे उनखे खणणो पइजी वियो, उनखे धिकणो पइजी वियो। साईं फरमाइनि था त 4 शयूं तव्हांजे भाग ऐं बख़्त जूं निशानी अथव। फर्मा बरदार घर वारी माण्हू जो भाग आहे, भलो पाड़ो माण्हू जो भाग आहे, अण विरचाईंदड़ स्वारी, सुठी स्वारी, भली स्वारी इंसान जो भाग आहे, ऐं कुशादो घर माण्हू जो भाग आहे। ऐं 4 शयूं निभाग जी निशानी आहिनि। बेफरमान घर वारी हुजे, बुरो पाड़ो हुजे, सोढ़ो घर हुजे, बुरी सवारी हुजे, या निभाग जी निशानी आहे। जेकॾहिं तव्हांखे इन्हनि 4 शयुनि मां का शइ मिली आहे त रब जो शुक्र अदा कयो। भला जेका खुटल आहे त रब खां घुरो, रब खां घुरो। फर्मा बरदार घर वारी जे लाइ अल्लाह खां सवाल कयो, मौला घर वारी उहा ॾे जेका फर्मा बरदार हुजे। साले औलाद जे लाइ रब खां दुआ घुरो, जो इहा दुआ घुरण नबीयनि जी सुन्नत आहे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम दुआ घुरी, रब हबली मिन सालिहीन। ए मुंहिंजा मौला मूंखे सालिहो बचड़ो अता कर। हज़रत इब्राहिम खलील सालिह औलाद जे ॼमण जी दुआ घुरी। नबीयनि दुआऊं घुरियूं त मौला सालिह औलाद ॾे, वलीयनि दुआऊं घुरियूं मौला फर्मा बरदार घर वारी ॾे।
या मानू जे भाग बख्त जी निशानी। साईं फरमाइन था त दुनिया में अल्लाह जी वड्डे में वड्डी नेमत है ईमान। ईमान का बाद में बे नंबर ते वड्डे में वड्डी रब जी नेमत थ फर्मा बरदार घर वारी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हाँ? फकीर अल्लाह जे जिक्र वारो बानड़ो शादी थे ज़ाल मिलेस का चंडी समझो। फकीर चो त हाणे हे दुनिया सब मुखे मञे थी, ये रन भिड़दा मञे ही नथी, का करामत ॾेखारियांस पो मन मञी। वियो वञी उॾाण मथे हवा में उॾामंदो परवाज़ कंदो घर जे मथों हीअं उॾामे। ज़ाल बि ॾिठो त को माण्हू आहे मथे उॾामे थो। शाम जो वापसि लही मोटी आयो। हाणे ज़ाल पई चवे त तूं भेण छाजो अलाह वारो, अलाह वारो मूं अॼु ॾिठो हवा ते ईअं पियो उॾामे जीअं पखी उॾामंदा आहिनि, इहे अलाह वारा। जे ॻाल्हि ॿुधई इहो जेको उॾामे पियो न इहो मां हुयुसि। जी हाँ इहो तूं हुए? मां बि चवां त भेण तव्हांखे उॾामण ॾांहीं नथो अचे। आसीरा पासीरा लामारा पेॾे मुंहिंजो इझो थो किरे, इझो थो ॻाटो भॼेसि। इहो तूं हुए? कार समझो? हाँ जन बद दर सराय मर्दन को, जन बद दर सराय मर्दन को हमदरी आलमस्त दोज़ख ओ। सादी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त मुड़स नेक हुजे ज़ाल वरी एड़ी मिलेसि त पोइ दुनिया में ई दोज़ख अथसि। ॿियो दोज़ख वरी कहिड़ो थी? पर जेकॾहिं मर्द भी नेका घर वारी भी नेक मिली वञे त इहो घर जन्नत जो मिसाल हूंदो आहे। सुभान अल्लाह। असहाबन पूछो या रसूल अल्लाह ओ मुझा सुना बीब जे चौथा साले घर वारी भली घर वारी सा शादी कयूं या रसूल अल्लाह भला उन्हें साले घर वारी जी का निशानी बुधायो त केड़ी घर वारी साले सडजे। साईं फरमाइन था त साले घर वारी जी निशानी इया थव जो जे मुड़स ॾिसेस त खुश थे, हुकुम ॾिएस त फर्मा बरदारी करे, बाहर वञे त पंहिंजे बदन जी ऐं पंहिंजे घर जी हिफ़ाज़त करे। जंहिंमें टे ॻाल्हियूं हुजनि इहा साले घर वारी आहे। पहिरीं निशानी मुड़स ॾिसेस त ख़ुशि थी त मुंहिंजो वर आहे, मुंहिंजो घोट आहे, ख़ुशि थी। हिकिड़े फ़क़ीर शादी कई, फ़क़ीर हुजे रंग जो कारो हबशी ऐं माई वरी हुजे सुण पंहिंजो चिटे चिटे चमड़ी वारी सुहिणे चेहरे वारी। फ़क़ीर चयो त ॻाल्हि ॿुध तूं बि जन्नत मां बि जन्नत। इहो भला कीअं? मुंहिंजी बुरी सूरत सब्र थी करी, तुंहिंजी सुठी सूरत सब्र वारो बि जन्नत में, शुक्र वारो बि जन्नत। अगर दीनदारी हूंदी न त पोइ सब्र भी हूंदो, शुक्र भी हूंदो, कमी बेशी ते हिक ॿिए खे बर्दाश्त भी कयो वेंदो। साईं फरमाइनि था त घर वारी फर्मा बरदार जी पहिरीं निशानी इहा अथव जो मुड़स ॾिसेस त ख़ुशि थिए त मुंहिंजो वर आहे, मुंहिंजो घोट आहे, ॾिसे ख़ुशि थिए। ॿिए नंबर ते वतुतीअहु इज़ा अमर वतसुर्रुहु इज़ा नज़र। मुड़स ॾिसेस त ख़ुशि थिए ऐं मुड़स को हुकुम ॾिएस त फर्मा बरदारी करे। मुड़स चवेसि त ही कम कर, उनजो चयो मञे। साईं फरमाइनि था मदीने वारे साईं फरमायो त इहा साले घर वारी जी निशानी आहे। टे नंबर ते मुड़स ॿाहिरि वञे त पंहिंजे बदन जी हिफ़ाज़त करे, पंहिंजे घर जी हिफ़ाज़त करे। मुड़स जी मोकल खां सवा ॾीए जी वट बि ॿिए खे न ॾिए।
घर ऐं बदन मुड़स जी अमानत, उन में ख़यानत न करे। या अमानतदार औरत साईं फरमाइन था जेडी मतलब मरंदी त जन्नत जा 8 दर उन जला रब खोले छडींदो। हर दर का सॾु थींदो ओ फरमा बरदार साले बानी हेडो अच, ही तुंहिंजो दर जन्नत जो खुलियो पियो आहे तुंहिंजे लाइ। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तान मोहतरम, मुझे सोने हबीब फरमायो त शादियों कयो त ना कहू व तवालदू व तकासरू फइन्नी उबाही बिकुमुल उमम यौमल क़ियामा। साईं फरमाइन था त शादियों कयो, निकाह कयो, बार ॼणियो, घणा थियो, मां पंहिंजी उम्मत जी घणाई ते क़यामत जे ॾियारे फ़ख़ुर कंदुसि। कंहिं नबीअ जी एतिरी उम्मत न हूंदी जेतिरा मुंहिंजी उम्मत घणाईअ में हूंदी। साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे सिफ़ूं लॻंदियूं, घणियूं सिफ़ूं हूंदियूं 120। घणियूं सिफ़ूं हूंदियूं? सभिनी नबीअनि जे उम्मतुनि जूं सिफ़ूं लॻंदियूं। सिफ़ूं घणियूं हूंदियूं? 120। साईं फरमाइनि था उन्हनि मां 80 सिफ़ूं मुंहिंजी उम्मत जूं हूंदियूं। बाक़ी बि सारे सवा लख नबीअनि जूं उम्मतुनि जूं सिफ़ूं इहे हूंदियूं। 80 सिफ़ूं मुंहिंजी उम्मत जूं हूंदियूं। ऐं साईं फरमाइनि था त जन्नत जो जेको दरवाज़ो आहे न, वो जन्नत जो दरवाज़ो 500 सालनि जो पंधु वेकरो आहे। घणो? तव्हांजो दरवाज़ो ठाहींदा आहियो न घर जो, 3 फुट 3.5 फुट 4 फुट, वॾे में वॾो दरवाज़ो 4 फुट, ॿाहिरियों गेट हूंदो त 6 फुट या 8 फुट रखंदव। गाॾी जो दरवाज़ो 8 फुट रखबो। पर रब पंहिंजी जन्नत जो जेको दरवाज़ा ठाहिया आहिनि 8 दर आहिनि, पर उहे केॾा वॾा आहिनि जो हीअं माण्हू हले न 500 सालनि जो पंधु हले त बि दरवाज़ो न खुटे। एॾा कुशादा दर आहिनि बेहिश्त जा। पर साईं फरमाइनि था जेॾी महिल मुंहिंजी उम्मत लंघंदी एॾी भीड़ थींदी जो जन्नत जे दरवाज़नि जूं चावठूं पटिजी वेंदियूं। एतिरा मुंहिंजा गुलाम। साईं फरमाइनि था घणियूं शादियूं कयो, घणा ॿार ॼणियो, घणा थियो त तव्हांजी घणाई ते मां फ़ख़ुर कंदुसि। तव्हांजी घणाई ते मां क़यामत जे ॾियारे ख़ुशि थींदुसि त मुंहिंजा उम्मती सभिनी नबीअनि जे उम्मतुनि खां मुंहिंजी मुंहिंजी जमात घणी। साईं फरमाइनि था वलो बिसिक़, ॿारड़ो कचो किरी पियो न, ॼमण खां अॻु में ज़ायो थी वियो, इहो किरियल ॿार बि क़यामत जे ॾियारे मुकमिल इंसान थींदो, मुंहिंजे गुलामनि में शामिल थींदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था घणा थियो, हुकूमत चए थी त घणा ॿार न ॼणी, थोरा ॿार प्यार ई प्यार। अबा घणा ॿार थींदा त उन्हनि खे केरु खाराईंदो, केरु प्यारींदो, केरु उन्हनि जो कपिड़ा लटा, उन्हनि जी तालीम जो ख़र्च किथां थींदो। पर रोज़ी ॾियण वारो रब आहे या तूं आहे? ॿुधायो। वमा मिन दाबतिन फिल अर्दी इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। ज़मीन ते जेका बि चुरण वारी शइ आहे सभिनी जे रिज़्क़ जो ज़िम्मेदार मां अल्लाह आहियां। चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। शादी करण मुझे सोने नबी जी सुन्नत आहे। पर हाणे ॿियो मरहलो आहे त शादी कजे कीअं। अॼु लियाकत फ़कीर जी शादी खे माण्हू
पुछन था यार हेड़ी शादी वरी ही कीअं रुगे आम मुल्ला जे गॾु थिया न को मंगण हार असांजे माण्हुनि वटि दुहल अहिड़ो ज़रूरी आहे जीअं क़ुरान मूंसां मंगण हार खे वरी चवंदा साईं मंगण हार फ़क़ीर आहे वरी हो जेको टी जिन्स हूंदो आहे उन खे वरी छा चवंदई हिकड़ी न्याणी 7 क़ुरान हिकड़ो मंगण हार 7 न्याणियूं वरी हिकड़ो खदड़ो 7 मंगण हारनि खां मथे जदवल ही पहुची गाल समझो था हाँ सॼो ॾींहुं दुहल वॼाईंदो असां चवंदा इहो दुहल ज़रूरी अचे दुहल खां सवाइ शादी न थी पर इहो दुहल उन जे मालिक वटि ज़लील आहे सॼो ॾींहुं थो कुटेसि सॼो ॾींहुं ॿिनि सोटनि सां थो मारे वरी हेतिरो मारे मारे वरी बाहूं ॿधी माफ़ी बि कोन थो वठे जो माफ़ कजांइ हेतिरो मारियो त मां ॻाल्हि सम्झो था न वो दुहल जेको पंहिंजे मालिक वटि ज़लील आहे असां चवंदा दुहल न वॻो असांजी शादी न थी मुंहिंजे सुहिणे हबीब शादी कई हुजूर जे सहाबन जूं शादियूं थियूं मदीने वारे साईं जे न्याणियुनि जूं शादियूं थियूं मुंहिंजा दोस्तो अहल बैतन जूं शादियूं थियूं भला हाणे कुरान हदीस के पढ़ी ॾिस त शादी जो तरीक़ो कीअं आहे मुंहिंजे महबूब कहिड़ी शादी कई कहिड़ी तालीम ॾिनी शादी जो तरीक़ो छा सेखारियो हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त मदीने शरीफ में हिकिड़ी शादी थी फमा राइना इरसन अहसन क़त मिन हज़रत अनस फरमाए थो त अहिड़ी सुहिणी ऐं भली शादी असां पूरी ज़िंदगी में बि न ॾिठीसीं उहा कंहिंजी शादी हुई उहा कंहिंजी शादी हुई हज़रत मौला अली शेर खुदा जी शादी हुई हैदर करार जी शादी हुई घोट अली हुयो ऐं कुंवार नबीअ जी न्याणी हुई कुंवार जन्नत की मालिकाणी सैयदा फातिमतु ज़हरा हुई हजरत अनस तो फरमाए त इन शादी जी असां के भी दावत मिली फहदरना इर्स अलीन व फातिमत ज़हरा हजरत अनस फरमाए तो त हजरत अली ऐं बीबी फातिमतु ज़हरा जी शादी में असां हाज़िर थियासीं दावत में शरीक थियासीं पोइ असां जे लाइ हेठि गादेलो विछायो वियो जंहिंमें खजीअ जा तांदूरा भरियल हुया उहो हेठों लीफ भरियल विछाणो विछायो वियो असां उन ते वेठासीं दस्तरखान लगायो वियो उनते हजरत अली जे शादी जो वलीमो असां के खारायो वियो जंहिंमें खजूर हुई पनीर हुयो गोश्त हुयो मानी हुई असां जेॾी महिल खाधोसीं त एॾो लज़ीज़ खाधो असां न खाधोसीं मुंहिंजा दोस्तो उन शादी जे अंदर दुहल कोन हुयो गाइण वॼाइण कोन हुयो गीच कोन हुया सेहरा कोन हुया टक्कर हणण कोन हुया असां वटि आहे न टक्कर घोट ऐं कुंवार खे मिलाईंदा त हणंदा तव्हां वटि कोन्हनि चुप थी विया आहियो अलाए थधि लॻी अथव हा टक्कर आहिनि या कोन घोट कुंवार के मिलाईंदा पहिरीं रात शुरुआत कंदा टक्करनि सां इब्तिदा टक्कर सां पोइ वीचारा आहिनि बि सॼी ज़िंदगी टक्करनि में ॻाल्हि सम्झ में अचे थी मुंहिंजा दोस्तो साइण फातिमतु ज़हरा जी शादी वई थिए पई बिनी जहाननि जे सरदार जी लाडली दादुली न्याणी आ डाज में छा ॾिनऊंसि ॿ प्याला पानी पीअण जा हिकिड़ी खली हुई मश्क हुई पानी भरे रखण जी हिकिड़ो गादेलो हो जंहिंमें खजीअ जा तांदूरा भरियल हुया आज जी चूड़ियूं हुयूं चक्की हुई जंड हुयो अटे पीहण जो
ही बिनी जहानन जे सरदार जे न्याणीअ जो डाज हुयो जे चाहे ना तो पंहिंजी न्याणी खे छा नथे ॾेई सघिया ॿुधायो मदीने वारो साईं बिनी जहानन जो मालिक ऐं मुख्तार आहे रब खज़ानन जो चाबियूं मुंहिंजे दिलबर नबी जे हथ में ॾेई छॾियूं आहिनि चाहे ना हीरा ॾिना मोती ॾिना सोन ॾिना ॾेई सघिया थे आओ कि न आहे इहो ईमान पर मुंहिंजे महबूब पंहिंजी उम्मत खे आसानी सेखारी त उहो ॾाज ॾियो जेका तव्हां में पहुचो कर्ज़ खणी घणा ॾाज माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ घणो ॾाज न ॾियो जेतिरी तव्हां में पहुचा ओतिरो ॾाज ॾियो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल सैयदा फातिमतु ज़हरा जी रुख़सती पई थिए जेॾीमहिल अब्बे जे घर मंझां प्यारी न्याणी जी मोकलाणी पई थिए मुंहिंजा सुहिणा हबीब पाण हवेली में आया पंहिंजी पाक दामन न्याणी खां मोकलाइण जे लाइ रुख़सत करण जे लाइ बिनी जहानन जो सरदार पाण आयो आहे जेॾीमहिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सैयदा फातिमतु ज़हरा वटि आया आहिनि त साईं जे मथे ते शफ़क़त जो हथ मुबारक रखियऊं ऐं न्याणी जे अखियुनि में ओॾीमहिल ॻोढ़ा हुया घर में जेके असहाबियाणियूं गॾु थियल हुयूं सहाबियाणियुनि मंझां हिकिड़ी सहाबियाणी चयो त हाओ जे अॼु फातिमतु ज़हरा जी अम्मड़ ख़दीजतुल कुबरा हुजे हा हाओ जे अॼु ख़दीजतुल कुबरा हुजे हा त पंहिंजी न्याणी खे पंहिंजे हथनि सां रुख़सत करे हा बस खदीजा जो जिक्र आयो त इमामुल अंबिया जे अखियुनि में ॻोढ़ा टिमी आया अहिड़ियूं रिवायतूं कसरत सां मिलनि थियूं जो जॾहिं बि खदीजतुल कुबरा साईं जो जिक्र थींदो हो त सुहिणे सरदार जे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा हुया हिकिड़े ॾींहुं बीबी आयशा सिद्दीक़ा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां तव्हांजूं घर वारियूं आहियूं हुस्न भी रब ॾिनो आहे फर्मा बरदार भी तव्हां जूं आहियूं पर या रसूल अल्लाह उन कुराड़ी कुरैश औरत खे खदीजतुल कुबरा खे याद करे तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि हुज़ूर फरमाइनि था ओ आयशा ज़बान बंदि कर मुंहिंजी खदीजा जे लाइ वधीक कुझु न चइजाए खदीजा खदीजा हुई भी मुझी काब घर वारी खदीजतुल कुबरा जड़ी नथी थी सके साईं फरमाइनि था ओ आयशा मक्के में जरे मूं नबूवत जो ऐलान कयो त मक्के वारा मूंखे पत्थर हणंदा हुया घटि वधि ॻाल्हाईंदा हुया मूंखे इज़ार सानी कंदा हुया पोइ जॾहिं घर मोटंदो हुयुसि त मुंहिंजी फर्मा बरदार घर वारी खदीजतुल कुबरा मूंखे अहिड़ियूं दिलासा ऐं दिलदारियूं ॾींदी हुई जो मुंहिंजा ॾुख लही वेंदा हुया मिशकातुल मसाबी में मूं हीअ हदीस ॾिठी त हुज़ूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बकरी ज़िबह कंदा हा बीबी खदीजतुल कुबरा जे नाले बकरी करे मदीने में हिजरत का बाद में साईं जी वफात हिजरत का अॻु में मक्के में थी वई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने में हिजरत करे आया उते बकरी ज़िबह करे ऐं खदीजतुल कुबरा जे नाले ते ख़ैरात कंदा हुआ पोइ उन मंझां जेकी खदीजतुल कुबरा जूं सहेलियूं हूंदियूं उन्हनि ॾे बि गोश्त ॾियारे मोकिलींदा हुआ सुभान अल्लाह हुज़ूर जी घरेलू ज़िंदगी ॿुधो घरेलू जिंदगी बावजूद अल्लाह जो नबी आ पाक पैगंबर आ बेहिजाब रब जे दीदार करे अर्श मुअल्ला ते वञण वारो नबी आ पर पंहिंजे घरेलू जिंदगी मुझे सोने नबी जी में आ ऐं हे महीनो जेको हले पियो न जमात सानी जो जमात सानी जी 20 तारीख़ जुम्मे जी रात सैयदा फातिमतु ज़हरा जे ॼमण जी रात था उन निस्बत सां
अज जिक्र छिड़ियो आ त सोने नबी जी पाक दामन न्याणी जी गाल भी बुध वा शान वारी न्याणी वा इज्जत दर्जे मकाम वारी न्याणी जेरी मल इंदी आ त बिनी जहानन जो सरदार उथी भी इस्तकबाल कंदो फअजलसहु फी मजलिसिही साइण के पाण सा गड पंजे निशिस्त ते विहारींदा हन फातिमा तो ज़हरा जो हथ वठी पाण करीम चुमदा हन हथ मुबारक के सिंघंदा हन के पूछो त या रसूल अल्लाह फातिमा जो हथ सिंघो था साईं फरमाइन था फातिमा जे बदन मां मुखे जन्नत जी खुशबू ईंदी आ एडी प्यार वारी न्याणी जेडी मल रुखसती पई थे अजो अबाणो घर छड्यूं सैयदतुन निसा फातिमा तो ज़हरा अजो अबाणे घर मजा रुखसती पई थे अली जे घर पई वने के सहाबियाणी चयो त हाओ जे अजो खदीजा हुजे हां त पंजी न्याणी के पाण रुखसत करे हां बस खदीजा जो जिक्र आयो बिनी जहानन जे सरदार जे पाक अखियुन में लुड़क ट्रिमी आया साईं करीम बीबी उम्मे ऐमन के फरमाइन था त ए उम्मे ऐमन अज फातिमा जी अम्मड़ मौजूद नाहे तू हिन जी अम्मा बणजी वञ हिन के वठी वञी अली जे घर पहुंचाए हां ही उहा पाक शादी हुई ही उहा दुनिया की हसीन तरीन शादी हुई ही मुकद्दस तरीन शादी हुई जेमें धोल कोन वगो हो डप कोन वगा हुया बेंडू ऐं बाजा कोन वगा हुया मुझा दोस्तो 60 सावण कोन थिया ओ मुसलमान ओ कलमे पढ़ण वारा सच बुधाए त तोखे तरीको मिठे मोहम्मद वारो थो बणे या शैतान वारो थो बणे गालायो जवाब दियो हिकड़ियों शैतानी रस्मूं हन बियो मुझे दिल पर मोहम्मद करीम वारो तरीको आ पो शैतानी रस्मूं कबूल आहिन या मदीने वारे साईं वारो तरीको हथ मथे गणी ऐलान हां पो जेकॾहिं महबूब जे तरीके ते हली तो पो दुख भी ईंदा हन महबूब जे गुलामन ते आज़माइशूं भी ईंदियूं हन जिस्मानी तकलीफूं भी ईंदियूं हन माली तकलीफूं भी ईंदियूं हन यो जिंदगी जो दस्तूर आ ये ना है तो को तकलीफूं नहीं जो दुनिया आहे ही तकलीफ जो घर नबियन के भी तकलीफूं आयूं वलियन के भी तकलीफूं आयूं गाल समझो तवज्जो सां बुधण जी मुझा सोना हबीब नमाज पे पढ़न छा मदीने वाला साईं नमाज पे पढ़न जेरी मल सजदे में व्या विछू आयो मुझे महबूब के चे डंगो है मदीने वाले साईं के विछू डंग आयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज पढ़ी सलाम वरायो फरमायो तो विछू ते अल्लाह जी लानत पवे न को नबियन खां था मुड़न न को उम्मत खां था मुड़न न को विछू नबी खां तो मुड़े न को उम्मत खां तो मुड़े हिन विछू मुखे डंगे विधो आ पो मदीने वाले साईं फरमायो तो पानी भी खणी चो लूण भी खणी चो पो लूण बांधो वियो पानी बांधो वियो पाण करीमन पानी में लूण विधी उनके घुमायो जेडी में लूण गरी वियो पानी में हबीबन करीमन वो हथ जिते डंग लगो हुयो न उने के हथ बोड़ियो ऐं अलहम्द शरीफ पढ़न शुरू कियो सूरह फातिहा भी पढ़न पिया ऐं उन पानी में बोड़न भी पिया बस थोड़ी देर में डंग जो असर खत्म थी वियो मुझा दोस्तों असल में उम्मत जे लाए हिकड़ी गाल पोइ ते छडणी हुई न त विछुअ जी केड़ी मजाल जो सरदारन जे सरदार के डंगे असल में हिकड़ो सबक छडणो हो त जिस्मानी तकलीफूं नबियन के भी इंदियूं नबियन के पैगंबरन के अल्लाह जे महबूब शख्सियतुन के भी तकलीफूं अची विंदियूं हन वरी महबूबन उन जो इलाज कयो इलाज केड़ो कयो बिट्टो इलाज कयो हिकड़ो तबई इलाज बियो रूहानी इलाज लूण पानी में विझी यो है तबई इलाज शयुन सा इलाज कर बियो हुंदो आ रूहानी इलाज
जंहिंमें का दुनिया जी शइ इस्तेमाल न कजे, पढ़ण जे ज़रिए रूहानियत जे ज़रिए इलाज कयो वञे। अलहम्दु पढ़न पिया, इहो रूहानी इलाज हुयो। पाणी ऐं लूण सां उन में हथ मुबारक बोड़न पिया, इहो तबई इलाज हुयो। उम्मत खे सेखारियूं त तकलीफ़ूं नबियन ते भी ईंदियूं आहिनि, इलाज करण नबियन जी सुन्नत आहे। बीमारी जी दवा करण नबियन जी सुन्नत आहे। दवा थींदी आहे, शफ़ा मिली वेंदी आहे। शफ़ा ॾियण वारो रब आहे। तकलीफ़ूं भी रब जे पारां ईंदियूं आहिनि, इलाज करायो, तकलीफ़ूं रब लाहे छॾे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ओ मुझा पिनी प्यारा, वाट उहा वठ भी जेका दिल पर नबी सेखारिया। शादी भी उए कभी, गमी भी उए कभी, जे मदीने वारे मीर सेखारिया। गाल कबूला कबूला। पो को रुसे तो प्यो रुसे, को रुसे तो प्यो रुसे। मुखा मुहे जो पिरी मौला नख से लख भेरा लो कुरसे तरुसे वो लख भेरा। मुखा मुहे जो पिरी मौला नख से लख भेरा लो कुरसे तरुसे। ओ पिरिहा सुल क्यों थमे दुआऊं पिनी, असा दिले बिसजण खेडनी सडनी। असा दिले बिसाइया खेडनी सडनी। कने पै जो पिरी तन पांद पुसे लख भेरा लो कुरसे तरुसे वो लख। सुभान अल्लाह। दुनिया रुसे परवाह नाहे, मेहणा मिलन घबरायो न। ओ मुझा दोस्तो, मानू छा था चवन न दिलगीर थियो, पर जे राजी हुजे त मदीने वारो मीर राजी हुजे। पो जे वक्ती तकलीफ अची वई त अखियुनि ते, जे वक्ती तौर ते का आज़माइश अची वई त अखियुनि ते यार जे खातिर दुख भी सहना पवंदा आहिनि, महबूब जे खातिर मेहणा भी सहना पवंदा आहिनि। मानू ॾेई मेहणा मूंखे कंदा को, जंहिं छोरीअ में छो सा पिथूं थींदी पेर ते। कंडा मुंह पेरन में तोड़े लख लगन, अंगुर अंगूठी न बचे तोड़े छिपूं पेर छिनन। वींदे ॾांहुं पिरन जुती ज़ात न पाया। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, अज हिन सुहिणी शादी के ॾिसी तव्हां भी दिल में यो वचन कयो त इंशाअल्लाह मुझे पुट जी शादी थी, मुझी न्याणी जी शादी थी, मुझी पंहिंजी शादी थी त इएं कंदुसि। तमाम असां मां हर को इहो अज़्म करे। कबूल आहे इहा ॻाल्हि? मतां वरी पोड़ियूं फेराए विझनि, पोड़ियुनि जी शरीयत ई जुदा, समझो। तू कर तुझी शादी ते मां ईंदुसि इंशाअल्लाह, तोसां वचन।
ॿियो हाणे सॼी दुनिया जो ठीको मूं बि कोन कयो आहे। ओ मुंहिंजा पहिरीं प्यारा, त महबूब जी सुन्नत ते अमल कंदो, शरीयत ते अमल कंदो, हबीबन जे रस्ते ते हलंदो, ॿई जहान तव्हांजा रब मोचारा कंदा। ऐं महबूब जी ग़ुलामी वारी वाट वठण में इहो बि ज़रूरी आहे त निमाज़ बि पढ़ूं न। हाँ, जे महबूब जा ग़ुलाम सच्चा आहियो त निमाज़ पढ़ो, मस्जिद सां दिलि लाइ, मस्जिद खे आबाद कयो। घणा ॾिसां थो त निमाज़ खां ईअं था वञनि गंजो पाकीअ खां भॼी। न, निमाज़ 5 वक़्त पढ़ो। या 5 वक़्त निमाज़ अल्लाह ताला मोमिननि जे मथां फर्ज़ कई आहे। साईं फरमाइनि था जेको 5 वक़्त निमाज़ अदा करे त क़यामत जे ॾियारे में उथंदो त इन जे मुंहं ते नूर हूंदो, उन जे हथ में जन्नत जो चिठो हूंदो, उन जे लाइ जहन्नम खां निजात ऐं छोटकारो हूंदो। ऐं क़यामत जे ॾियारे मदीने वारे मीर जे ग़ुलामनि सां गॾु हूंदो, हबीबन जे साथ में हूंदो, जन्नत जो हक़दार। साईं फरमाइनि था जेको 5 निमाज़ूं नथो पढ़े उन जे क़यामत जे ॾियारे न उन जे मुंहं ते नूर हूंदो, न उन जे हथ में छोटकारे जो चिठो हूंदो, न जहन्नम जी बाहि खां उनखे निजात मिलंदी। पर हुकुम थींदो त कारून, फिरौन, हामान ऐं उबई बिन खलफ जहिड़नि काफ़रनि सां गॾिजी वञ जहन्नम में। हाणे ॿुधायो त फिरौन सां गॾु जहन्नम में वञणु क़बूल आहे या मदीने वारे मीर सां गॾिजी जन्नत ॾे वञणु क़बूल? हाँ, पोइ जे महबूब सां गॾिजी जन्नत ॾे वञणु क़बूल आहे त पोइ 5 वक़्त निमाज़ पढ़ो। अमड़ बि निमाज़ पढ़े, अधी भेण बि निमाज़ पढ़े, बच्चन खे बि निमाज़ पढ़ायो, घरनि में बि निमाज़ जारी कयो। क़बूल आहे या? हथड़ो मथे खण मां ॾिसां वरी। हा, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, हलाल खाओ, दीन जे रस्ते ते हलो, महबूब जी सुन्नत ऐं शरीयत वारी वाट ते हलो, तव्हांजा 2 जहान रब मोचारा कंदो। रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाई। तव्हांखे ऐलान थियो अल कलम किताब आहे, पढ़ो ऐं ॿियनि खे बि पढ़ी ॿुधायो। ऐं हिन में तबरुकात आहिनि जंहिंजी ज़ियारत करण सां बि अलाह ताला तव्हांखे रहमतूं ऐं बरकतूं नसीब फरमाईंदो। सुहिणे सरदार जे मुबारक हथनि जी ज़ियारत करण सां बि अखियुनि जी निर्त चिटी थींदी। सम्झो था त इहो किताब वठो, पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ायो। अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी थी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी।